रिपोर्ट हाकिम अली बर्दी सेवन शरीफ सेवन जे बरसांगोट हारून टालपुर में अगुणो यूसी चेयरमैन कादिर बख्श भलाई ऐं गायचा बिरादरी जो सरदार जाड़ू खान गायचो ऐं सरदार रज़ा मोहम्मद गायचो ऐं अमीर बख्श बोज़दार जी आमद। उन मौके ते हारून खान टालपुर जे फर्जंद ज़ुल्फ़कार टालपुर पिणु आजियां कई। उन मौके ते अगुणो यूसी चेयरमैन कादिर बख्श भलाई ऐं रज़ा मोहम्मद गायचो ऐं जाड़ू खान गायचो ऐं अमीर बख्श बोज़दार पारां ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजे प्यारे दोस्त ज़ुल्फ़कार टालपुर जा थोराइता आहियूं जिन असांखे दिली इज़त ॾिनी, महिमान नवाज़ी कई ऐं उन खां अलावा ज़ुल्फ़कार टालपुर चयो त मां निहायती शुक्रगुज़ार आहियां कादिर बख्श भलाई ऐं सरदार जाड़ू खान गायचो ऐं सरदार रज़ा मोहम्मद गायचो ऐं रईस अमीर बख्श बोज़दार जा जेके कुर्ब जा कदम भरे आया। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।